शादी हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजी न रुॻो मज़हबी पर समाजी तौर ते बि वॾी अहमियत हूंदी आहे। इहो ई सबबु आहे त असां वटि शादियूं न रुॻो ॿिनि ज़िंदगियुनि पर समाज जे उसूलनि खे बि नज़र में रखी तरतीब ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पोइ बि समाज में औरत ऐं मर्द जी पहिरीं शादीअ ते त एतिरियूं ॻाल्हियूं नाहिनि थींदियूं जेतिरियूं कंहिं मर्द ख़ासि करे औरत जी ॿी शादीअ ते थियनि थियूं। पर बहरहाल ॿी शादी को ऐब नाहे, भली कंहिं मर्द जी हुजे या औरत जी। अहिड़े ई हवाले सां 14 सालनि जी हिकु छोकिरी पंहिंजी माउ जी शादी करण लाइ वाखाण जोॻो किरदारु अदा कयो आहे। जेसिका नाले नारी न रुॻो नौजवान पर पंहिंजी माउ खे बि उन जी उमिरि खां नंढे नौजवान सां शादी करण लाइ हिमथायो। 32 सालनि जे नौजवान पंहिंजी शादी जूं तस्वीरूं ज़ाहिर कंदे चयो त अनीशा खे सोशल मीडिया ते ॾिठो, साणसि मुहबत जो इज़हार कंदे शादी करण जी ख़्वाहिश ॾेखारी, जॾहिं त औरत शादीशुदा हुजण जो ॿुधाइण समेत पंहिंजी धीउ जे करे अहिड़ो क़दम न खणण जो वाज़िह जवाबु ॾिनो। पर नौजवान जे नींगरी जेसिका सां मुहबत ऐं हमदर्दाणे रवैये नींगरीअ ऐं संदसि माउ जी दिलि में जाइ ठाहे वरिती ऐं आख़िरकार जेसिका पंहिंजी माउ अनीशा खे नौजवान सां शादी करण लाइ न रुॻो हिमथायो पर ज़ोर बि भरियो। जेसिका न रुॻो नौजवान ऐं संदसि माउ जी शादी करण लाइ किरदारु अदा कयो पर शादीअ जूं सभु ज़िम्मेवारियूं बि पंहिंजे मथां खयूं ऐं नौजवान ऐं पंहिंजी माउ लाइ हिकु नई ज़िंदगीअ जी शुरूआत जो सबबु बणिजी वई। अॼोके समाज में नारीअ जो अहिड़ो किरदारु यकीनन साराह जोॻो अमल आहे जंहिंसां समाज जी मुख़्तलिफ़ नाकारी ॻाल्हियुनि खे ॿुंजो ॾियण में हथी मिलंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk